उहे खाइण वारा हालात थिया कहिड़ियूं खायूं अन्नार ज़ातिल वक़ूद शोलज़न बाग जा खड्डा इज़ हुम अलैहा जॾहिं इहे उन्हनि खाइण जे चारों तरफ़ वेही करे इन जो तमाशो ॾिसी रहिया हुआ त जेके अमल में शरीक हुआ उहे बि हलाक बर्बाद थिया ऐं जेके तमाशो ॾिसण वारा हुआ उहे बि हलाक थी पिया وهم على ما يفعلون بالمؤمنين شهود مومنن जे मथां जेको बि तकलीफ़ अचे पई ही उन्हें जा गवाह बणियल हुया छो पिया मोमिननि खे सज़ा ॾियनि फरमाया सज़ा जो सबबु बि सिर्फ़ हिकिड़ो वमा नक़मू मिन्हुम इल्ला अन युमिनू बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद ईमान वारनि खे ही सज़ाऊं इन जे करे पिया ॾियनि सिर्फ़ इहो ई वजह हुयो जो उन्हनि अल्लाह जे मथां ईमान आंदो आहे अल अज़ीज़िल हमीद जेको रब गालिब बि आहे जेको रब सारायल बि आहे الذي له ملك السماوات والأرض والله على كل شيء شهيد जेको आसमाननि जो बि मालिक जेकी आसमाननि में बादशाही जंहिंजी ज़मीन में बादशाही ऐं उहो हर शइ जे मथां गवाह आहे हर शइ जो ॾिसंदड़ आहे अल्लाह खां का बि शइ मख़फ़ी नाहे त ईमान आणण जी बिना ते उन्हनि जे मथां इम्तिहान ऐं आज़माइशूं अचनि त जेके मोमिननि खे ईमान वारनि खे ईज़ाइनि पिया सताइनि पिया तकलीफ़ूं पहुचाइनि पिया उन्हनि खे जिन इम्तिहान में विधो हो सही त हालात थिया पर इज़ हुम अलैहा क़ुऊदुन वहुम अला मा यफ़अलून बिल मुमिनीन शुहूद जेके तमाशाई बणियल हुया उहे तमाशाई बि हलाक बर्बाद थी पिया त बाने जे मथां ही लाज़िम थो थिए त पाण बि ज़ुल्म खां बचे ऐं जिते ज़ुल्म ॾिसे त उन ज़ुल्म खे रोके तमाशाई न बणिजे सिर्फ़ ज़ुल्म जा तमाशा ॾिसंदो रहे ॿिनि खे विड़ाए तमाशो ॾिसंदो रहे इहो न त जहिड़े तरीक़े सां ज़ालिम मुजरिम आहे त वरी ज़ुल्म जो तमाशो ॾिसण वारो बि मुजरिम ज़ालिम खे ज़ुल्म खां रोको अल्लाह जी फरमान बरदारी वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे पाणे खे पाण बि रब जी नाफ़रमानी खां बचे ऐं जेके नाफ़रमान आहिनि उन्हनि खे बि नाफ़रमानी खां रोके पाण नाफ़रमानी करे ऐं ॿियनि खे न रोके त इहो बि हलाकत ॾे वञे थो न छो त रब जी नाफ़रमानी जे करे जॾहिं अल्लाह जो अज़ाब ईंदो आहे त पोइ उन में सुकनि सां गॾु सवाब सड़ी ईंदा आहिनि अज़ाब आम ईंदो आहे हिन जो मिसाल इहे सम्झो त बहिरी जहाज़ हुजे ॿ तबका हुजनि कुझु माण्हू हेठे तबके में कुझु माण्हू मथे तबके में पाणी वग़ैरह जो इंतज़ाम मथे तबके ते आहे हाणे हेठिन तबके वारनि खे ज़रूरत बि पए त हू मथे तबके में वञनि पिया पाणी वठी अची पीअनि पिया हाणे हेठिन तबके वारा सोचनि त जेकॾहिं असां
اسی جو بار بار مथे वञूं पिया मथी तबके खां पाणी खणी करे अचूं पिया उन जे करे मथनि खे तकलीफ़ थी थिए लिहाज़ा असांखे पाणी वग़ैरह जी ज़रूरत आहे त असां हिते ई इंतज़ाम था कयूं इन ई ॿेड़े जे हेठां असां सोराख़ था कयूं असांखे पाणी मिली वेंदो न मथे वञण जी ज़रूरत न उन्हनि खे तकलीफ़ थींदी हाणे हेठे तबके वारा उन बहरी जहाज़ में जेकॾहिं हेठां खां सोराख़ करणु शुरू कनि मथे तबके वारनि खे ख़बर पए त हेठां सोराख़ करी पिया ऐं उहे जे न रोकनि ऐं जहाज़ में जो हेठां सोराख़ थींदो त सभु ॿुधी वेंदा हेठे तबके वारा त ॿुधंदा पर मथियां ॿुधंदा त फ़र्श ज़मीन ते जिथे ज़ुल्म थिए थो त ज़ुल्म फ़साद फिल अर्ज़ जो सबबु आहे अल्लाह जे अज़ाब ऐं रब जे ग़ज़ब जो सबबु आहे त ज़ालिम त रब जे ग़ज़ब में कहर में ईंदो पर ज़ुल्म जबर ते जेको माण्हू तमाशाई बणियल आहे त उहो बि अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार थिए त जेतिरी माने जे वस में आहे ओतिरी कोशिशि करे त ज़ुल्म ऐं जबर खे रोके हथ सां रोकण जी ताक़त हथ सां रोक न त ज़ुबान सां रोक जेकॾहिं ज़ुबान सां रोकण जी ताक़त न आहे त दिलि में तदबीर कर त इन ज़ुल्म खे कीअं रोकिजे त फ़लस्तीन जो मुस्लमान बि अॼु मज़लूम आहे त असां कि उन जे लाइ पंहिंजी कोशिशि करणी आहे पंहिंजे वुसअत आहे उन्हनि जी मसनूआत जो बाइकाट कजे दुआउनि में उन्हनि जी नुसरत ऐं फतह जे लाइ दुआऊं घुरजनि ऐं सोशल मीडिया वग़ैरह ते इसराइल जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारिजे पंहिंजो एहतियाज रिकॉर्ड कराइजे जेको असांजी वस में आहे उहा शइ असां ज़रूरु कंदा रहूं जेकॾहिं न त क़यामत वारे ॾींहुं मुजरिम थी करे